बाक़ी पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानियूं ॿुधायूं आहिनि। उन्हनि निशानियुनि जे ॾिसण सां तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त हाणे क़यामत वेझो आहे। ऐं मां अर्ज़ु कयमि त निशानियूं ॿिनि क़िस्म जूं आहिनि। हिकिड़ियूं आहिनि अलामत सुग़रा माना नंढियूं निशानियूं, ॿियूं आहिनि अलामत कुबरा माना वॾियूं निशानियूं। जेके नंढियूं निशानियूं आहिनि तक़रीबन पोणा 200 जे क़रीब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं आहिनि। जेकॾहिं 5-5, 8-8, 10-10 हर जुमे ते मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां पाण ई महसूसु कंदव त ॼणु इहे सभु निशानियूं मौजूदु आहिनि। पर चूंकि इहे घणियूं आहिनि निशानियूं, इन जे करे जेके थोरियूं अलामत कुबरा आहिनि अॼु तव्हांजे साम्हूं उहे बयानु कयूं। सभ खां पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी, अलाह जे रसूल जो सहाबी चए थो असां पाण में कुझु चंद साहब इकराम ईअं बीठा हुआसीं, क़यामत जे मुतालिक़ असांजो तज़किरो क़यामत जे मुतालिक़ हले पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, अलाह जे रसूल फरमायो छा था कयो? साहब इकराम कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे मुतालिक़ असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेसीं ताईं हे 10 निशानियूं तव्हांखे ज़ाहिर न थियनि न तेसीं ताईं ईअं सम्झिजो त क़यामत अञा परते आहे। पर जॾहिं हे 10 निशानियूं ज़ाहिर थी वियूं त सम्झिजो क़यामत अची चुकी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? क़यामत वाक़ई थी चुकी आहे। क़यामत बिल्कुलु माना तव्हां असांजे लाइ शुरू आहे। आई ॻाल्हि? काफ़रनि जो ऐं मुस्लमाननि जो सभ खां वॾे में वॾो बहस इन शइ जे मथां हलंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत ॾिनी न त पोइ काफ़रनि खे सभ खां वॾी में वॾी इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी त ईअं भला कीअं थी सघंदो। क़ुरान में अल्लाह ताला जा बजा फरमाया, पोइ एतिरे क़दुरु चवंदा वॾी ॻाल्हि आहे क़ालू तिल्का इज़न करतुन ख़ासिरा। पोइ जॾहिं असां मिटी थी वेंदासीं, मिटी में जॾहिं मिली वेंदासीं पोइ असां ही मिटी जा जुज़ा कीअं उथंदासीं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ख़बरदार कयो त ख़बरदार हिकिड़ो ॾियारो आहे अॼु बि असांजा जेके नौजवान, ख़ासि करे असांजो नौजवान तबिको, नौजवान नसुल जंहिंखे 2-4 लफ़्ज़ अंग्रेज़ी जा गिच मिट जा अची था वञनि त उहो बि क़यामत जो इनकार थो करे। छाजी क़यामत आहे, छा जो हिसाब किताब आहे, इहो ई त फ़र्क़ु आहे मुस्लमान जे अंदरि ऐं काफ़िर जे अंदरि। तव्हां असां शुरू खां वठी तव्हां असांजी ज़िंदगी जेका गुज़रे थी या जेका ज़िंदगी गुज़ारियूं था असांजो ज़हन इन शइ जी तरफ़ ठहियलु आहे त बाबा अल्लाह जे क़ुरान चयो आहे हिकिड़ो ॾींहुं तव्हां असांखे मरणो आहे। उन हिकिड़े ॾींहुं मरण खां बाद में अल्लाह जे आॾो पेश थियणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। असांजो अक़ीदो आहे इहो। जेकॾहिं को माण्हू इन शइ जो इनकार करे थो अल्लाह ताला माफ़ फरमाए। मुस्लमान आहे मुर्तद थी वियो, काफ़िर थी वियो, छो त क़ुरान जी आयतुनि जो इनकार थो करे। मां शुरू में अर्ज़ु कयमि त क़ुरान में 3 शयुनि जो सभ खां वॾे में वॾो घणे में घणो ज़िक्र आहे। पहिरियों आहे तौहीद, ॿियो आहे रिसालत, टियों आहे क़यामत वारो मामिलो ऐं मसलो। हाणे जेकॾहिं को माण्हू तौहीद जो इनकार करे बि काफ़िर, जेकॾहिं हुज़ूर जी रिसालत जो इनकार करे बि काफ़िर, जेकॾहिं क़यामत जो इनकार करे थो तॾहिं बि उहो काफ़िर आहे। हुनजो इस्लाम सां कंहिं बि क़िस्म जो को बि वास्तो, कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ु न आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त तव्हां असांखे पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखिणो आहे। तव्हां असांखे हिकु ॾींहुं मरणो आहे, अलाह जे आॾो हलणो आहे ऐं पंहिंजे कयल अमलनि जी ज़ाहिर आहे अक़ली तक़ाज़ा बि इहा ई आहे त हिकिड़ो ॾियारो अहिड़ो हुजणु खपे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ॾिसो जंग थींदी आहे या वेड़ थींदी आहे कंहिं मसइले जे अंदरि त पोइ माण्हू उन ॾियारे जो जंग थियण खां बाद में इंतज़ारु कंदा आहिनि। अदा कहिड़ा हुया जेके मुंहिंजे करे विढ़िया, साईं इहे फलाणा हुया। अदा कहिड़ा हुया जेके मूंखे छॾे हलिया विया, साईं फलाणा हुया। त अक़ली तक़ाज़ा बि आहे त हिकिड़ो ॾियारो अहिड़ो हुजणु खपे। पोइ त हे अजीब ॻाल्हि आहे दुनिया जे अंदरि पोइ जेके माण्हू आया कंहिं अमल कया कंहिं न कया, जेकॾहिं जज़ा जी सज़ा जी ॾियारो न हुजे या उन शइ जो जेकॾहिं तव्हां असां इनकार करे वेठा आहियो त पोइ इहा अमल छा जा? पोइ हीअ ज़िंदगी जेका असां गुज़ारियूं था, काफ़िर बि गुज़ारींदा त मुस्लमान बि पाण खे ओड़ो ई सम्झूं त पोइ न। शरीयत फरमाए थी ख़बरदार हिकिड़ो ॾियारो अहिड़ो आहे जंहिंजे अंदरि मां रब पंहिंजे ख़ासि ॿारनि खे हिकिड़े पासे न बीहारींदुमि ऐं जंहिं मां अलाह जी नाफ़रमानी कई आहे उहो ॿिए पासे ॾे हलिया वेंदा। अक़ुल जी तक़ाज़ा बि आहे। अलगियम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब इकराम खे फरमायो जेसीं ताईं तव्हां हीअ 10 निशानियूं न ॾिसो तेसिताईं क़यामत न आहे। बाक़ी जेकॾहिं हीअ 10 निशानियूं ॾिसो तव्हांजे क़रीब हुजनि त सम्झिजो क़यामत जा मामलात मसाइल शुरू आहिनि। उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त सभ खां पहिरीं हिकिड़ो दूओं हूंदो जेको मशरिक़ ऐं मग़रिब जे अंदरि फैलियलु हूंदो। उन दूए जो असरु मुस्लमाननि जे मथां इहो थींदो त जीअं नज़लो ज़ुकाम या बुखार वारी जेका थोरी घणी कैफ़ियत हूंदी आहे एतिरी उन्हनि खे तकलीफ़ थींदी। बसि
इहो लगातार इहो धुओं पियो फैलियल हूंदो मशरिक़ खां वठी करे मग़रिब ताईं यको इहो पूरी दुनिया जे अंदरि इहो धुओं फैलियल हूंदो। इन धुएं खे जेकॾहिं तव्हां क़रीब ॾिसो त पक सम्झो त क़यामत जा आसार शुरू आहिनि। ॾिसो मां इन जी घणी गहराई जे अंदरि जेकॾहिं हिकु हिकु निशानी जी गहराई जे अंदरि वेंदुमि त मूंखे अदद मुनो मुनो कलाक हिकिड़ी निशानी खे बयानु करण में लॻी वेंदो। पोइ असांखां जेको असल मक़सदु आहे उहो रहिजी वेंदो। इन जे करे मां मुख़्तसरनि तव्हांखे ॿुधाईंदो। ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दज्जाल जो अचणु, जंहिंजे निड़ जे मथां काफ़ फा ऐं रा लिखियलु हूंदो। छा लिखियलु हूंदो बाबा हुनजे निड़ जे मथां? अलाह जे रसूल फरमायो पढ़ियल माण्हू अणपढ़ियल माण्हू हर माण्हू इन लफ़्ज़ खे पढ़ंदो, अखि खां काणो हूंदो ऐं पूरी दुनिया जा यहूदी नसारा काफ़र सभु उन जे मदद जे अंदरि हूंदा। उहो जॾहिं ईंदो दज्जाल, दज्जाल जे अचण सां जेको हिनजो हिकिड़ो ॼाड़ो पहिरियों ऐं हुनखे वॾी ताक़त बि हूंदी, माण्हुनि खे ॾेखारींदो हे हो चङा भला माण्हू जेके पंहिंजो पाण खे सम्झंदा आले तकवा आहियूं या असां हिन जॻह ते आहियूं, पोइ उनजे फितरे जे अंदरि मुब्तला थी वेंदा, पोइ ते हुनजे लॻी वेंदा। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं पूरी दुनिया जा काफ़र अल कुफ्रु मिल्लतुन वाहिदा, सॼो कुफ्रुस्तान जेको हूंदो यहूदी हुजे नसारा हुजनि वाणिया हुजनि जेके बि ग़ैर मुस्लिम आहिनि सभु हुन सां गॾु हूंदा। हुनजी ताक़त उहे ग़ैर मुस्लिम हूंदा ऐं हुनजे अचण सां हुनजो जेको पहिरियों ॾियारो आहे उहो साल जे बराबरि गुज़रंदो। पहिरियों ॾियारो घणनि? साल जे बराबरि। ॿियो जेको ॾियारो आहे उहो हिकिड़े महीने जे बराबरि गुज़रंदो। टियों जेको ॾियारो आहे उहो हिकिड़े हफ़्ते जे बराबरि गुज़रंदो। पोइ चौथों ॾियारो आम ॾियारनि जे मुताबिक़ गुज़रंदो। अलाह जे रसूल फरमायो पूरी दुनिया जे अंदरि इहो दज्जाल पियो फिरंदो पंहिंजे फितने जे अंदरि माण्हुनि खे मुब्तला करण जे लाइ। आई ॻाल्हि सम्झ में? इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांजी एॾी तालीम ऐं तरबियत कई आहे। अलाह जे रसूल फरमायो जेको हर हमेशह जुमे ते जुमे जे ॾियारे ते सूरह कहफ़ पढ़ंदो, जेकॾहिं उनजी ज़िंदगी में दज्जाल अची बि वियो न, अलाह हिन सूरह कहफ़ जे पढ़ण जी बरकत सां हुनखे दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ रखंदो। असां त ज़ईफ़ आहियूं न, कमज़ोर आहियूं। असांखे चङा भला माण्हू जेकॾहिं अची वञनि थोरो ईअं का अहिड़ी का ॻाल्हि करे था वञनि त कचे ज़हन जा माण्हू असां टिप ॾे हुनखे चवंदा वाह वाह इहो माण्हू सही आहे बाबा, इहो माण्हू हक़ ते आहे। ॻाल्हि सम्झ में आई की न? पोइ उन दज्जाल खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते अचे थो। हज़रत ईसा खे ॾिसी करे उहो ईअं ख़तमु थी वेंदो जीअं लूणु पाणी जे अंदरि गॾी करे पाणी सां मिली पाणी थी वेंदो आहे। ईअं बाब लद जे अंदरि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन दज्जाल खे मारे ख़तमु कंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहा ॿी निशानी। टी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दाबतुल अर्ज़, हिकिड़ो जानवर आहे महीरुल उक़ूल जानवर अलाए उनजी असल कैफ़ियत जेका आहे उहा अलाह जे रसूल खे इल्मु आहे। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वटि हिकिड़ी लठ हूंदी ऐं हिकिड़ी मुंडी हूंदी। छा हूंदी बाबा उन वटि? हिकिड़ी लठ ऐं हिकिड़ी मुंडी हूंदी। मुंडी सां ईमान वारे जे मथां ईमान जी निशानी लॻाईंदो ऐं उन लठ सां उहो जेको आहे पंहिंजो काफ़र जे मथां कुफ़र जो निशान हणंदो। हाणे पूरी दुनिया जे अंदरि को बि माण्हू अहिड़ो न हूंदो जेको ज़ाहिर न हुजे। मुस्लमान बिल्कुलु चिटा पधरा ज़ाहिर थी पवंदा, जेके काफ़र हूंदा उहे चिटा पधरा ज़ाहिर थी पवंदा ऐं उहो जानवर पूरी दुनिया जे अंदरि घुमी करे ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे शुरू थियण जी टी निशानी आहे दाबतुल अर्ज़ जो ज़ुहूर थींदो। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चौथी निशानी इहा आहे त जेको सिजु तव्हां असांजो उभरे थो उहो किथां उभरंदो आहे बाबा? सिजु ओभर खां न, लहंदो किथे आहे? ओलह खां। अलाह जे रसूल फरमायो क़यामत जे क़रीब सिजो ओलह खां उभरंदो ऐं लहंदो बि वरी ओलह जे पासे। हाणे इते माना इंसान जे लाइ तौबा जो दरवाज़ो बंदि थी वियो। बसि इन खां पोइ केॾी बि तौबा करे, केॾी बि इस्तिग़फ़ार करे, कुझु बि करे त उनजी कंहिं बि क़िस्म जी का बि तौबा क़ाबिल क़बूल न थींदी। इन खां बाद में छो त ईमान बिल ग़ैब रहियो कोन, इहे मामलात ऐं मसाइल ख़तमु थी विया। इहो आख़िरी ॾियारो आहे, इन खां बाद में का बि ॻाल्हि न थींदी। पंजे नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नुज़ूल थींदो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ तवातुर सां इहा ॻाल्हि मालूम आहे त हज़रत ईसा ज़िंदा आसमान ते खयां विया मौजूदु आहिनि ऐं हज़रत ईसा दुआ घुरी त हे अल्लाह मूंखे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मतिन मंझां बढ़ाए। अल्लाह ताला हज़रत ईसा जी इन दुआ खे क़ाबिल क़बूल फरमायो। क़यामत जे क़रीब हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नुज़ूल थींदो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदा पर हिन उम्मत जी रहनुमाई कंदा हुज़ूर पाक हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक़। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?
हज़रत ईसा ईंदो जेको हिन उम्मत जी रहनुमाई कंदो। 6 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो याजूज ऐं माजूज जी क़ौम ईंदी। केरु ईंदो बाबा? याजूज ऐं माजूज हज़ारनि लखनि करोड़नि जी तादाद में हूंदा। इहा एॾी ख़तरनाक मख़लूक हूंदी जो अल्लाह जे रसूल फरमायो पूरी दुनिया जे अंदरि मिठा जेके बि पाणी जा चश्मा आहिनि सभु पी करे ख़तमु करे छॾींदा। ॻाल्हि खे चङी तरह सम्झो, हिन दुनिया जे अंदरि केॾो पाणी आहे, तव्हां असां अंदाज़ो लॻायूं त पाणी जी हाजत आहे। माना इहे कीअं हूंदा कीड़नि मकोड़नि वांगुरु जेके निकिरंदा, लखनि ख़रबनि जी तादाद में इहे निकिरंदा, पूरी दुनिया जे अंदरि फैलियल हूंदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? सभु जेके मिठा पाणी जा चश्मा हूंदा पी करे ख़तमु कंदा, जेके माण्हू हूंदा जानवर हूंदा उन्हनि खे मारींदा। पोइ हिननि खे जॾहिं दुनिया जे अंदरि रुए ज़मीन में कोई बि नज़र न ईंदो, पोइ पंहिंजा हीअं हिकिड़ा तीर ठाहे करे आसमान ॾेड़ंदा। अलाह जे रसूल फरमायो अलाह ताला हुननि जे तीरनि खे ॻाढ़ो करे जॾहिं वापसि कंदो पोइ ख़ुशि थींदा त असां हाणे ज़मीन वारनि खे बि मारियोसीं, आसमान वारनि खे बि मारियोसीं, हाणे पछाड़ी हिन दुनिया जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बि माण्हू बाक़ी कंहिं बि क़िस्म जो न आहे, सभु फना थी विया, सभु ख़तमु थी विया। उनखां बाद में अल्लाह तबारक व ताला खां हज़रत ईसा दुआ घुरंदो, रब हिन क़ौम खे तूं ई संभाल, असांखो चढ़ियल आहे। अल्लाह ताला हुननि जे अंदरि हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी बीमारी विझंदो, जेके बि ईअं हूंदा ईअं रोडनि ते ढेरनि ते गलियुनि में घिटियुनि में ईअं मुआ पिया हूंदा, अजीब ग़रीब क़िस्म जी उन्हनि मां बदबू निकिरंदी। पोइ अलाह साईं हिकिड़ा वॾा परिंदा मोकिले करे हिननि खे खणाए समुंड जे अंदरि उछलाईंदो, वरी हिकिड़ी तेज़ तरीन बारिश कंदो, उन सां पूरी रुए ज़मीन खे अल्लाह तबारक व ताला साफ़ करे छॾींदो। पोइ जेके मुस्लमान हूंदा उन्हनि जे खाइण जी बरकत हिकिड़ो जेको ॾाढ़ू हूंदो हिकिड़े घर जे लाइ काफ़ी हूंदो, पूरी फैमिली जे लाइ हिकिड़ी ॾाची जो खीर माना काफ़ी हूंदो। पर इहा रौनक कुझु सालनि जे लाइ हूंदी, उनखां बाद में इहा रौनक ख़तमु थी वेंदी। पोइ सभु जो सभु हिकिड़ी थधी हवा हलंदी, जेके मुस्लमान हूंदा उहे सभु जो सभु वफ़ात करे वेंदा, सवाइ काफ़रनि जे हिन ज़मीन जे मथां कोई बि बाक़ी न रहंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 निशानियूं ॿियूं ॿुधायूं त ज़मीन जे दंब थियण जा 3 वॾा वाक़िया थींदा, हिकिड़ो मशरिक़ में, हिकिड़ो मग़रिब में, टियों जज़ीरतुल अरब जे अंदरि। जज़ीरतुल अरब जे अंदरि 3 वाक़िया दम सम्झो था न, ज़मीन जे अंदरि ईअं सॼी ज़मीन ऊंधी थी करे, इहे 3 वॾा वाक़िया। 7, 8 ऐं 9 निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे क़रीब हुजण जी इहा बि आहे। ऐं आख़िरी जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानी ॿुधाई 10, अलाह जे रसूल फरमायो यमन खां हिकिड़ी बाहि निकिरंदी, उहा बाहि ईअं माण्हू जे कढ हूंदी, पोइ माण्हू वेंदा उनखां भॼंदा, पोइ इहे माण्हू जमा थींदा, उहा बाहि हिननि जे कढ हूंदी, इन्हनि सभिनी माण्हुनि खे अची करे जमा कंदी महशर जे मैदान जी तरफ़। उनखां बाद में अल्लाह तबारक व ताला जेको क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो आहे न, इज़ा वक़ातिल, परते खां ॿुधी करे क़यामत जा मामलात ऐं मसाइल तव्हां असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे न, पोइ जॾहिं माण्हू अखियुनि सां, इहा फितरत आहे इंसान जी, अखियुनि सां जॾहिं ॾिसंदो आहे हा यार वाक़ई हे त वॾी ॻाल्हि आहे, पोइ उन टाइम ते त काफ़िर बि मञींदा, पोइ तो में असां में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? हाणे जेकॾहिं तो ऐं असांखे भउ न आहे न, जॾहिं काफ़िर ॾिसंदा, अलाह ताला फरमाए थो इज़ा वक़ातिल वाक़िया, जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी, क़यामत जो वाक़ियो जॾहिं ईंदो, लैस लिवक़ातिहा काज़िबा, उन जे वाक़िए थियण में, क़यामत जे अचण में को कूड़ न आहे, इहा सही सिची ऐं सिधी ॻाल्हि आहे। ख़ाफ़िज़तुर राफ़िया, पोइ जंहिंजो कंधु झुकणो हूंदो, झुकंदड़ हूंदो, उहो झुकियल हूंदो, ऐं जंहिं अमल सुठा कया अलाह सां उनजे कंध खे छा कंदो? बुलंद कंदो, उनजो कंधु ईअं माना मथे हूंदो। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा, अल्लाह ताला फरमाए थो जंहिं वक़्त जे अंदरि सॼी ज़मीन खे ईअं धोड़ियो वेंदो, उनजो धुरजण, जॾहिं हिन ज़मीन जे अंदरि ईअं थोरो ज़िलज़िलो थो अचे त ईअं रड़ियूं करे ॿाहिरि निकिरंदो आहे। एॾा वॾा जबल जेके तो असांखे नज़र अचनि था, इन जे मुतालिक़ उलमा मुफ़स्सिरीन फरमाया जीअं कुराड़ियूं असांजूं हूंदियूं न कुराड़ियूं, पोइ इन मां छा कंदियूं, जेका पंहिंजो कपहि खणी करे उन में हीअं लठ लॻाईंदियूं, विहाणी जी कपहि कढी करे या सवड़ जी कपहि जेका पुराणी थी वेंदी उनखे खोले पोइ उनखे हीअं कपहि जो लॻाईंदियूं त उनजा नंढा ज़रा हीअं मथे उठंदा। हे जेके ख़रबनि टननि जे अंदरि जेके जबल तो असांखे नज़र अचनि था न, जंहिंखे ॾिसी करे अलाह यादि ईंदो आहे, इहे ज़मीन में ईअं हवा वांगुरु पिया, इहे जबल सॼी दुनिया जे अंदरि पिया फिरंदा। इहो हिकिड़ो ॾिहाड़ो तव्हां असांखे ॾिसणो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहे 10 निशानियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं, इन्हनि जे वाक़िए थियण खां बाद में ईअं सम्झो क़यामत जा मामलात ऐं मसाइल शुरू आहिनि। इन खे अलामत